नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त ख़ैबर प्रेस क्लब ते एक़ता न्यूज़ पेपर ऐं चैनल खे 10 साल पूरा थियण ते एक़ता रिपोर्टर मظھر عباس मलाह पारां केक काटियो वियो। प्रेस क्लब जे समूरनि मेंबरनि ऐं उहिदेदारनि ऐं महिमान ख़सूसी शहीद भुट्टो पार्टी जे अॻवान वॾेरो अली मोहम्मद ॾाहिरी ऐं एसटीपी ज़िले मटियारी जो ऑर्गेनाइज़ साईं अब्दुल हकीम नोहपोटो समाजी अॻवान ऐं ख़ैबर प्रेस क्लब जो सदर माशूक अली कंबराणी, जनरल सेक्रेटरी अयाज़ लतीफ़ मलाह, खजांची आसिफ अली मलाह, नायब सदर निसार अहमद शोक ऐं ॿियनि मेंबरनि शिरकत कई है। एक़ता रिपोर्टर मظھر عباس मलाह चयो त एक़ता पंहिंजे सहाफ़ती सफ़र तमामु नेक नियती ऐं अॻिते बि पंहिंजी ख़िदमतूं सफ़र जारी रखंदो ऐं ख़ैबर प्रेस क्लब जे सभिनी मेंबरनि जे तरफ़ां एक़ता खे 10 साल जी मुबारकबाद पेश कई वई। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।